अस्सलाम वालेकुम नादरीन। ड्रामा सीरियल गुलाम हुसैन छो ऐं छा जे करे न आयो राति। तव्हांखे सभई ॻाल्हियूं अॼु इन नंढी वीडियो में ॾींदासीं। उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजे यूट्यूब चैनल ते न आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं साथ में बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो हर नओं ईंदड़ वीडियो अवां पहिरियों ते सभ खां पहिरियां मुहैया थी सघे। तो अचो त हीअ मुकमिल कहाणी ॿुधूं। तो काफ़ी दोस्तनि जूं कमेंटूं पियूं अचनि त गुलाम हुसैन ड्रामो तकरार ड्रामे वांगुरु बंदि थी चुको आहे। दोस्तो गुलाम हुसैन ड्रामो बंदि न आहे थियो, हू मरम जे करे उनजी एपिसोड न आई आहे। थी सघे राति में उनजी एपिसोड न अचे ऐं मुंहिंजे सम्झ में ही मरम खां पोइ हलायो वेंदा। तो अगरि इन जी राति एपिसोड न आई त पोइ सम्झी छॾिजो त इन जी एपिसोड पोइ मरम खां पोइ हलाया वेंदा। ऐं दोस्तो गुलाम हुसैन ड्रामे में हाणे अहिड़ो त मज़ो थींदो, अहिड़ो त मज़ो थींदो, तव्हां उनखे ॾिसण न विसारींदो, छो जो उनजी अचण वारी एपिसोड अहिड़ा आहिनि माशाल्लाह जो तव्हांखे धूम मचाए छॾींदा। ऐं जेको मुख़्तार खान आहे शेर सिंध, उहो हाणे चाकर खान सां सिधो झेड़ो कंदो ऐं चाकर खान हिन सां बि सिधो झेड़ो कंदो ऐं ॿिए पासे गुलाम हुसैन सिंध जी लक़ब खटण जी कोशिशि कंदो। असांजी हीअ कहाणी जेका तव्हांजे अॻियां पेश